अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन विद अली काजी में भलीकार आवां यासिर अहमद हमको स्टूडियो में ज्वाइन करता सीनियर तज्ज़ियाकार अली काजी साहब। वेलकम अली साहब। थैंक यू यासिर। अली साहब, अॼु DGSP साहब जेको आहे प्रेस कॉन्फ्रेंस कई रिपोर्टर जे साम्हूं, जेको उन्हनि ॿ टे ॻाल्हियूं वाज़े कयूं। हिकिड़ी जेके थोड़ियूं कंफ्यूजिंग बि हुयूं, हिकिड़ी त उन्हनि चयो त TTP सां सीज़ फायर ख़तमु थी चुको आहे, हाणे ऑपरेशन जारी आहिनि। ॿी ॻाल्हि उन्हनि कई त बाब जेका वायर लॻणी आहे या जेको फेंसिंग थियणी आहे, ॿाहिरि जेको लॻणो आहे, इहा लॻंदी कहिड़े बि हाल सां असां तफ़र्क़ पैदा नथा कयूं। इहो असांजो पंहिंजो लीगल पाकिस्तान जी बाउंड्री जे अंदरि असां जेको चाहियूं करे सघूं था। ऐं टीं ॻाल्हि उन्हनि कई त नवाज़ शरीफ़ सां जेके ॻाल्हियूं हलंदियूं पियूं डील जूं, अहिड़ो कुझु बि न आहे। जी, हाणे ॿ ॻाल्हियूं त जेके असांजी अॻवान पॉलिसी आहे उन सां सिधी रीति जुड़ियल आहिनि। छाकाणि हींअर जेका असांजी अॻवान पोज़ीशन आहे असांजी पाकिस्तान जी, उन में हिकिड़ो मामिलो ॿई मामला दरअसल अफ़गानिस्तान खां जेको असां वटि दहशतगर्दी जो मामिलो थींदो आहे उन सां जुड़ियल आहिनि। हींअर असांजी ज़ाहिरी तरह हिकिड़ी पाकिस्तान दोस्त हुकूमत तालिबान अफ़गान तालिबान हुते मौजूदु आहिनि, पर ॿई मसइला जेके नेटो फोर्सिस जॾहिं हुते हुयूं या अशरफ गनी या करज़ई हुआ, तॾहिं बि हीअ ॿ मसइला पाकिस्तान सां हुआ। अॼु बि तालिबान जे अचण जे बावजूदि इहे ॿई मसइला पाकिस्तान जा हल न थिया आहिनि, बल्कि हाणे पाकिस्तान पंहिंजे पाण ते हिकिड़ी इख़लाक़ी ज़िम्मेवारी खणी वरिती आहे त हुते कंहिं खाद खुराक ऐं ख़र्च पखा ऐं इलाज दवाऊं इहे पाकिस्तान पंहिंजे मथां पंहिंजो पाण इज़ाफ़ी बोझ खणी वरितो आहे अफ़गानिस्तान जो। उहे बि असां ते कई ज़ियाउलक खां वठी जॾहिं सोवियत यूनियन आयो त अफ़गानिस्तान जो हिकिड़ो मुस्तक़िल असां ते बार आहे, कॾहिं अफ़गान पनाहगीरनि जी सूरत में, कॾहिं क्लैशनकोफ जी सूरत में, कॾहिं हिरवन जी, जेको कई बार असां अॼु ताईं खणूं पिया। सो हीअ जेके ॿ मसइला ज़ाहिरी तरह तवक़ा हुई त अगरि पाकिस्तान दोस्त हिकिड़ी काबुल में हुकूमत अचे थी त हल थींदा, यानी अफ़गान सॉइल पाकिस्तान जे ख़िलाफ़ु टेररिज़म लाइ इस्तेमालु न थींदी, यानी IS ॿियूं त ठीकु आहे, हुन सां त अफ़गान तालिबान नथा ठहनि, पाणे वढ़ंदा, पर TTP जेका तहरीक तालिबान पाकिस्तान उनखे ई सरेंडर कराईंदा, मतिलबु हुनजे ख़िलाफ़ु एक्शन वठंदा अफ़गान तालिबान। उन जे मोट में हुननि चयो त असीं एक्शन त नथा खणी सघूं, तव्हांखे टेबल ते विहारियूं था। अवल त इहो लिख छुप में असां पाकिस्तान जेको आहे हुननि सां ॻाल्हियूं कयूं, पाकिस्तान जी आवाम या पार्लियामेंट या हिननि खे न ॿुधायो वियो। हिननि खे तॾहिं ख़बर पई जॾहिं सीज़ फायर ख़तमु थी वियो। ठीकु आहे, सीज़ फायर ख़तमु थियो ऐं हुननि वरी दहशतगर्दी शुरू कई। हाणे असांजी पाकिस्तान फ़ौज जो तर्जुमान चयो था त असां बि हाणे हुन सां जेको आहे एक्शन खणूं पिया हुनजे ख़िलाफ़ु, लेकिन एक्शन तव्हां अफ़गानिस्तान में अगरि तालिबान तव्हांजी मदद न पिया कनि त तव्हां अफ़गान सॉइल ते हुननि जे ख़िलाफ़ु एक्शन कीअं खणंदो? तव्हां त हिते जेके हुनजी सेंचुरीज़ या पनाह गाहूं हुयूं, जेके अॻूणो असांजो जेको आज़ादु इलाइक़ा हुआ फाटा वारा, हुते करे सघो था, या त असां बि ड्रोन व्रोन मोकिलियूं हुते जेके हिननि खे मारीनि, या अमेरिका जी मदद वठूं ड्रोन व्रोन जे लाइ, बाक़ी त हू हुते त सो उन में अफ़गान तालिबान असांजी मदद न पिया कनि फ़िलहालु। ॿियो असांजो इशू हो त छाकाणि त हुतां तमामु घणी पेनिट्रेशन थींदी, ओपन बॉर्डर हो अफ़गानिस्तान सां, त असां खारदार तारूं हयूं पे, जेके फेंसिंग कई पे, उहो 90-95 सैकड़ो मुकमल थियल आहे। ताज़ो जेको आहे वरी तालिबान जा फ़ौजी हुते अची विया। तालिबान छा चवंदो, फ़ौजी आहिनि न उनजा, अफ़गानिस्तान जा फ़ौजी। सो उन्हनि असां वारे फ़ौज जेको कमु कयो पियो उनखे रोकराए छॾियो। पहिरीं उहा बि ॻाल्हि ऑफिशियली न ॿुधाई वई। नेठि वञी शामूद कुरैशी साहिबु चयो त असां जेको आहे उन्हनि सां सिफ़ारती सतह ते ॻाल्हियूं हलनि पियूं, उमेद त ॻाल्हियुनि ज़रिए मसइलो हल थी वेंदो। पर DGISPR फ़ौजी तर्जुमान ॻाल्हि चिटी करे छॾी त बाबा उहो असांजे फ़ौजी जवाबु ॾिनो। अॼु असांजे फ़ौजी तर्जुमान असांजे फॉरेन मिनिस्टर थोरो सिफ़ारती डिप्लोमेटिक जवाबु ॾिनो पिए, असांजे फ़ौजी तर्जुमान फ़ौजी ॻाल्हि सिधी करे छॾी त बाबा हिन में असांजे फ़ौजियुनि जो रत शामिलु आहे इन खारदार तारनि जे सॼे मामले में, ऐं पाकिस्तान जे अंदरि ठहे पियो, हर सूरत ठहंदो। सो हिन में बेसिकली जेको पाकिस्तान जी जेका सो कॉल्ड अफ़गान पॉलिसी असां मुरतब कई हुई आफ्टर द विड्रॉल ऑफ नेटो फोर्सिस, हुन में ही ॿ पाकिस्तान जा जेके अहम फैक्टर्स हुआ, अहम इशूज़ हुआ पाकिस्तान जा, उहे ॿई फ़िलहालु त हल न पिया थियनि, ऐं को मूंखे TTP जे हवाले सां घणी उमेद बि हुते नज़र नथी अचे। सो हिकिड़ी मतिलबु ही वरी असांखे असांजी फॉरेन पॉलिसी खे वरी ॾिसणु खपे त असीं जेको दोस्त बरादर मुल्क लाइ असांजो हाँ पे फाटे ऐं सॼी दुनिया खे असीं मिथूं कयूं पिया त हिन इंसानी अलमियो पैदा थी वेंदो, फलाण थींदो, ऐं हू असांजे दुश्मननि खे, असांजे जिन्हनि
हिन मुल्क जे बचनि खे मारियो, फ़ौजियुनि खे मारियो, शहीद कयो, उन्हनि खे हू पनाह ॾियो वेठा आहिनि, चवंदा वधि में वधि असां तव्हांखे विहारे सघूं था ॻाल्हियुनि लाइ। त इहो त बदनसीबी आहे न। हाणे असांखे एॾा अफ़गान तालिबान जिन्हनि खे असां ई मतिलबु जेको बि कयो, उहो अॼु असांखे चवनि था त हाणे असांजा जेके दुश्मन आहिनि उन्हनि सां हू चवंदा असीं तव्हांखे ॻाल्हियुनि ते विहारे सघूं था, असीं तव्हांखे तार न फेंसिंग न करणु ॾींदासीं, असांखे पंहिंजी फॉरेन पॉलिसी माज़ी वांगुरु किथे वरी को सदमो न पहुचे। एग्ज़ैक्टली ठीकु आहे। जब कॉलन असां गॾु सरफराज़ हुसैन लगारी हैदराबाद मां। जी लगारी साहब छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम यासर साहब। वालेकुम सलाम। ऐं काज़ी साहब खे सलाम। साईं मुंहिंजो हिकिड़ो क्वेश्चन इहो आहे त अॼु DGSPR जेका प्रेस ब्रीफिंग कई आहे उन में जेके जनरल साहब आहे उन्हनि कैटेगरली इहो रिफ्यूज़ कयो आहे त का बि डील जेका आहे या अहिड़ी का शइ बिटवीन अपोज़िशन ऐं इस्टेब्लिशमेंट का थिए पई या कहिड़ियूं ॻाल्हियूं हलनि थियूं। ऐं उन्हनि इहो बि चयो आहे त अगरि को कंहिं वटि के सबूत आहिनि त उहो शवाहिद बि ॾियनि उन्हनि जा त ॻाल्हियूं हलनि थियूं। उन खां अलावा उन्हनि इहो चयो आहे त जेको इस्टेब्लिशमेंट आहे उनखे तव्हां मीडिया में डिस्कस न कयो ऐं घणो उनखे पब्लिक जेको उन ते न आणियो, हरू भरू माना उनखे विच में न आणियो, त इहो मुल्की मफ़ादनि में बहितर हिकु ॻाल्हि। ॿियो मुंहिंजो साईं खां सुवालु इहो आहे त अॼु हिकिड़ी शायदि हिकिड़ी ॿी वीडियो ऑडियो जी ॻाल्हि पहले जेका बिटवीन रशीद साहब ऐं ख़ुर्शीद जेको आहिनि जेके PMLN जा ऐं मरीम नवाज़ साहब जा, त उन्हनि जे बिटवीन का त उन्हनि को मीडिया वारनि जे लाइ कुझु ॻाल्हायो आहे, तंहिं ते तमामु घणो हुकूमत उन्हनि चयो आहे त माना हीअ माना ॾिसो आहे बल्कि जेके मीडिया जूं आहिनि जेके तंज़ीम उन्हनि में ॾाढो बुरो मनायो आहे त हिननि घटि वधि ॻाल्हायो आहे को साफ़ियुनि खे या तंज़ीमुनि खे। इहो थोरो इन बारे में ठीकु सवालु ठीकु आहे। उहा ॻाल्हि पेई जेका रहिजी वई। हा सो ॾिसो जेका ॻाल्हि नवाज़ शरीफ़ जी डील जे हवाले सां जेको अॼु असांजे मिलिट्री स्पोक्समैन ॻाल्हायो आहे उन हवाले सां हुननि हिकिड़ी हाणे मूंखे ॻाल्हि खे थोरो ईअं ॾिसूं पाण थोरो चिटो करण जी कोशिशि कयूं जेतिरो थी सघे थो। उन्हनि चयो त ये रोज़ टॉक शोज़ में शाम को ये इस्टेब्लिशमेंट ने ये कर दिया, इस्टेब्लिशमेंट ये कर रही है, भाई इस्टेब्लिशमेंट को बाहर रखें। जी हाँ। ही ॻाल्हि हुन इन कंटिन्यूटी में कई छाकाणि त हुनखां सवाल सहाफ़ी कयो त नवाज़ शरीफ़ सां का डील थी रही आहे छा। हाणे ही लफ़्ज़ इस्टेब्लिशमेंट जेका इस्तिलाह आहे इन ते ही हुन ज़माने में वजूद में आई जी हाँ जॾहिं असांजे मुल्क में मीडिया में लफ़्ज़ आर्मी या मिलिट्री चवणु ज़ाहिर थोरो मतिलबु छिरकंदा हुआ, मीडिया छिरकंदी रही आहे, माण्हू बि छिरकंदा रहिया आहिनि, त पोइ मुख़्तलिफ़ टर्म्स इस्तेमालु थियूं जंहिंमें सभिनी खां वधीक जेका मुरवज इस्तिलाह पैदा थी जेका यूज़ेबल थी न उहो त न पर हिकिड़ो इस्टेब्लिशमेंट जो लफ़्ज़ आहे। अच्छा पोइ इस्टेब्लिशमेंट जे लफ़्ज़ खे या इस्तिलाह खे हर माण्हू पंहिंजी तशरीह ॾींदो त भई इस्टेब्लिशमेंट जो मतिलबु सिर्फ़ु फ़ौजी इदारो न आहे, फ़ौजी इस्टेब्लिशमेंट न आहे, हिन में असांजी सिविल ब्यूरोक्रेसी बि अचे थी, हिन में असांजी एजेंसीज़ बि अचनि थियूं, हिन में अलिफ़ बि अचे थो, बे बि अचे पियो। त इस्टेब्लिशमेंट सां तसवुरु हूंदो त जेको रियासत खे ओवरऑल मुख़्तलिफ़ इदारा ऐं हलाइनि पिया उनजो मतिलबु हूंदो आहे इस्टेब्लिशमेंट। लेकिन अॼु असांजी DGSPR पहिरियों दफ़ो मूं महसूसु पता एटलीस्ट मुंहिंजी यादगिरी में पहिरियों दफ़ो अचे पियो त असांजी DG साहब जेको आहे उहो इस्टेब्लिशमेंट जे लफ़्ज़ खे ओनरशिप ॾेई छॾी। त माना जॾहिं असीं पाण हाणे इस्टेब्लिशमेंट चऊं त मतिलबु पोइ ख़्यालु अचे त हीअ असांजी मिलिट्री इस्टेब्लिशमेंट जी ॻाल्हि थी। त हुननि चयो त इस्टेब्लिशमेंट जेका आहे यानी आर्मी जी का डील न पई हले नवाज़ शरीफ़ सां उनजी तदीद कई अथऊं, बिल्कुलु ठीकु आहे। ॾिसो हाणे हिनखे ऐं आऊं हुन ते छो डाउट कयां, ही पहिरीं बि हुननि तरदीदूं कयूं आहिनि, जॾहिं आसिफ़ ज़रदारी साहिबु चयो त हुननि डायरेक्ट न तरदीद कई पर हुन महिल अस्करी ज़रिया जिन्हनि तरदीद कई, हिन दफ़े हिननि डायरेक्ट अची चई चयो। हाणे क्वेश्चन इहो आहे त जॾहिं बि पॉलिटिकल पार्टीज़ सां छाकाणि त DG साहब या को बि इनकार त नथो करे सघे त असांजी जेका इस्टेब्लिशमेंट आहे उनजो माज़ी में सिविलियन दौर में बि हिकिड़ो त डायरेक्ट पावर में हूंदा, उहो त हूंदो ई हूंदा, पर सिविलियन दौर में बि माज़ी में इस्टेब्लिशमेंट जो को रोल न हुजे। इहो त हाणे चवणु केरु हाणे चवंदो त असीं माठ कंदासीं पर हाणे हज़म करण खां ज़ोर आहे किसो। सो केरु डील कंदो? ज़ाहिर जेको रेगुलर असां वटि जेका असांजी मिलिट्री इस्टेब्लिशमेंट जा ज़िम्मेवार आहिनि उनमां सवाइ चीफ जे बाक़ी त को बि डील न कंदो। असां वटि डीलिंग जेका थींदी रही माज़ी में उहा थींदी रही असांजी सीक्रेट एजेंसीज़ जे थ्रू। सो
अगरि जेका हींअर बि ॻाल्हि थींदी हुई त को नवाज़ शरीफ़ सां को ॻाल्हियूं हलनि पियूं त ज़ाहिर आहे उहो को असांजी रेगुलर जेका आहे इस्टेब्लिशमेंट उहो त न ॻाल्हाए रही हूंदी। ही त अगेन उहो खुफ़िया गुफ़्तगू थींदी आहे जेको को ॿिया करे रहिया हूंदा। लेकिन पाण हिकिड़े सेकेंड लाइ इहो तसवर करे वठूं त DGISPR ओवरऑल चई छॾियो त एजेंसियूं बि न पियूं ॻाल्हाइनि नवाज़ शरीफ़ सां, केर बि न पियो ॻाल्हाए, ठीकु आहे, न ॻाल्हाईंदो हूंदो। हाणे सवाल इहो आहे त अगरि न ॻाल्हाए रहियो आहे ऐं डील न थी रही आहे त छा इन तासुर में इहो तासुर जी बि तर्दीद थियणु खपे त हाणे को असांजी इस्टेब्लिशमेंट नवाज़ शरीफ़ जे ख़िलाफ़ु आहे। छाकाणि 3 साल अॻु जॾहिं इमरान ख़ान आयो त हुन खां पोइ जेके असांजा हुन महिल जा फ़ौजी तर्जुमान हूंदा आसिफ़ गफ़ूर साहिबु, हुननि जी गुफ़्तगू मां इहो महसूसु थींदो त हू ऑल आउट इमरान ख़ान सां गॾु आहिनि ऐं ॿियनि जे अगेंस्ट। हींअर घटि में घटि अगरि हू हक़ में न आहिनि नवाज़ शरीफ़ जे त मुंहिंजे ख़्याल इन ॻाल्हि जी बि तरदीद त न कंदा त हू को मुख़ालिफ़ आहिनि। ठीकु आहे, हाणे अगरि हू चवंदा, मां इन ई नुक़्ते ते आयुसि पियो त अगरि आख़िर में पाण हिन ॻाल्हि खे हिते कंक्लूड कयूं सलाहियूं हिते त इस्टेब्लिशमेंट को दूर रखा जाए, माना पॉलिटिक्स जाने पॉलिटिशियन जानी, त इहो त हिन खां वधीक त नवाज़ शरीफ़ कुझु खपे ई न। नवाज़ शरीफ़ त पाण बि इहो चवंदो रहियो आहे त भई इस्टेब्लिशमेंट जो रोल न हुजणु खपे सियासत में। सो अगरि इस्टेब्लिशमेंट जो रोल सियासत में न हूंदो त पोइ तव्हां ॾिसंदो त नवाज़ शरीफ़ ऐं पीपल्स पार्टी वारा देरि न कंदा ख़ान साहिब सां। ख़ान साहिब खे अगरि सपोर्ट हटी ऐं ॾिसो फवाद चौधरी हुन ते ॾाढो ख़ुशि पियो थिए, देखे कोई बात नहीं है, ये अफ़वाहें थी और फलाण था ढिमकाण था। अदा हुन इहो त चयो, पर हुन इहो किथे चयो त हू ख़िलाफ़ आहिनि। सो नवाज़ लीग खे त खपे इहो त सिर्फ़ु हुनजी मुखालफ़त ख़तमु थी वञे, बाक़ी कमु तो करे वठंदा। ठीकु आहे, जब कॉलर सां गॾु इकराम कासकेली मातलीमा जी। कासकेली साहब छा चवणु चाहींदा? साईं अस्सलाम वालेकुम काजी साहब, यासिर साहब। वालेकुम सलाम। सर हाणे मुंहिंजे साईं सां लॻापियल इहो ई सवाल आहे, मुंहिंजे साईं खे हींअर गौर सां ॿुधो पिए त हुन कोन चयो, हुन मुखालफ़त कान कई, पर साईं मुखालफ़त कीअं कंदो साईं, कीअं मतिलबु चवंदो त आउं हुनजो मुखालिफ़ आहियां? हिकिड़ो बीठल आहे के इदारे ते बीठल आहे। अच्छा, ॿियो इहो आहे त काजी साहब खां तज़ियो वठो त भई हिन हालातनि मंझि तव्हां तजिया कीअं मतिलबु पाण करियूं? छो जो सुबुह जो पोज़ीशन हिकिड़ी लॻी पई आहे, शाम जो पोज़ीशन ॿी लॻी पई आहे। कुझु महीना पहिरियां ईअं लॻो पियो त हुकूमत वञे पई, हाणे वरी नमूनो ईअं लॻे पियो त भई सॼो मामिलो ठीकु थी वियो आहे। अच्छा, अॼोकी जेका प्रेस कॉन्फ्रेंस थी आहे इन्हनि इलाही सवाल बि पैदा थिया आहिनि त भई त तव्हां तदीद कंहिंखां था करायो? भई तव्हां उन खां पुछो त कंहिं इहा डीलिंग जी ॻाल्हि पियो करे, भई डीलिंग जी ॻाल्हि वज़ीर आज़म ख़ुदि पियो करे, रुॻो नवाज़ शरीफ़ थोरी पियो करे। इमरान ख़ान बि इहा ॻाल्हि कई आहे त मतिलबु असां इमरान ख़ान खां बि पुछूं, ऐं जेकर हू तरदीद जी ॻाल्हि पियो करे त नवाज़ शरीफ़ ऐं इमरान ख़ान ॿिन्ही जी ॻाल्हि थी वेंदी। अच्छा, उन खां पोइ भई चए थो त भई असांजी का हिन में इन्वॉल्वमेंट कोन्हे, भई कोई बजट की पास थी वञो, उन में छो बिलावल ऐं शहबाज शरीफ़ वारा कोन आया? उन खां पोइ हिकिड़ी ॿी शइ आहे त भई जेकॾहिं तव्हां इहा ॻाल्हि करियो था त असीं महदूद आहियूं या जेके बि शयुनि में असांजी इन्वॉल्वमेंट कोन्हे, जेकॾहिं तव्हांजी इन्वॉल्वमेंट कोन्हे त तव्हांखे चवण जी ज़रूरत छो थी पवे? कुझु त सवाल आहिनि साईं, ॾिसो उन्हनि ते तव्हांखे गौर कयो आहे। ॿी ॻाल्हि इहा त हिन ई पघार में अहिड़ा कम इमरान ख़ान खां सवाइ छा ज़रदारी ऐं नवाज़ शरीफ़ करे सघनि था? वॾो सवाल त इहो आहे। वॾी महिरबानी। ठीकु आहे साईं। कासकी साहिबु, हाणे ॻाल्हि इहा आहे त ॾिसो सवाल त 1000 ॿ टे तव्हां खया आहिनि, 100 ॿिया निकिरी अची सघनि था, पर पाण त जेको आउं हमेशह मुंहिंजो स्टाइल इहो रहियो आहे त आउं फेस वैल्यू ते वठां थो न। साईं चवनि था मूं वटि को साबिती न आहे त आउं कीअं चवां न आहे? जी हा, ठीकु आहे। लेकिन क्वेश्चन इहो आहे जेको तव्हां चओ था त सुबुह जो शाम जो हिकिड़ी ऐं सुबुह जो ॿी ॻाल्हि थी वञे थी, हींअर हुकूमत कॾहिं कमज़ोर नज़र अचे। मूंखे साईं अॼु बि प्रेस कॉन्फ्रेंस खां बावजूदि मूंखे हुकूमत किथे ई सघारी नज़र नथी अचे। ऐं ही प्रेस कॉन्फ्रेंस जो मतिलबु कॾहिं कॾहिं हाणे ॾिसो न, उहा ई ॻाल्हि आहे त हिते थोरो ॻाल्हाइण असां ॾुखियो आहे। हिन सां हिन जा कई मतिलबु सही, हिन जा कई मतिलबु थी सघनि था। ॾिसो कॾहिं कॾहिं इहो तासुर बि ॾिबो आहे त भई आउं तव्हां सां गॾु आहियां। जी हा, जी हा, पर दरअसल आउं तव्हां सां गॾु न हूंदो आहियां। आउं पंहिंजी ॻाल्हि पियो कयां, ॿिए कंहिंजी ॻाल्हि न पियो कयां, आउं यासिर सां ॻाल्हायां पियो। ठीकु आहे न, हिते तव्हां मुंहिंजी ॻाल्हि किथे ॿिए हंधि न वठी वञो। सो मूंखे हींअर बि हिन गवर्नमेंट लाइ टिल मार्च या एंड ऑफ फेब्रुअरी मूंखे हींअर बि ही गवर्नमेंट जेको आहे उहो को मूंखे नथो लॻे त जेके पोयां मज़बूत सहारा हुआ
उहे को 100 सैकड़ो उहे ई आहिनि जीअं अॼु खां 3-4 महीना अॻु हुआ, ईअं मूंखे नथो लॻे। मतिलबु फ्रेंकली नवंबर में जीअं नवंबर खां अॻु हुआ मूंखे ओड़ा सहारा नज़र नथा अचनि, मूंखे नथो महसूसु थिए। प्रेस कॉन्फ्रेंस पंहिंजी जाइ ते असां मञी वरितो, को डील न आहे, को सपोर्ट न आहे, कुझु न आहे, चवनि था मतिलबु असां वटि हुनखे मञण खां सवाइ चॉइस न आहे। लेकिन मुंहिंजो ज़ाती जेको अञा बि असेसमेंट आहे त हू मतिलबु गवर्नमेंट जेका आहे हू को मज़बूत न थी वई आहे प्रेस कॉन्फ्रेंस खां पोइ। हिकिड़ी ॻाल्हि, ॿी ॻाल्हि इहा त ॾिसो क्वेश्चन इहो आहे त हीउ जेको थींदो, जेको कुझु थियणु वञे थो या जेको थियणु हले पियो, ही फ़र्दनि जी हिकिड़ी पंहिंजी ख़्वाहिशनि ते बि शयूं हलनि थियूं। ऐं कॾहिं कॾहिं इहो थोरो इंतज़ारु कबो आहे त हींअर अगरि आउं यासर जे ख़िलाफ़ु कुझु ॻाल्हायां या यासर जे ख़िलाफ़ु थियण जो इशारो ॾियां त मे बी यासर जेको आहे थोरो हथनि मां निकिरी वञे ॿाहिरि। आई विल वेट फॉर माई टाइम। हर शइ जे लाइ को स्ट्रैटेजी हूंदी आहे, को वक़्त जो तयन थियलु हूंदो आहे, स्क्रिप्टेड हूंदियूं आहिनि शयूं, ईअं को अब्रप्टली त कोई न हूंदा आहिनि मामला। सो एनीवेज़ ऐं गॾो गॾु इहा ॻाल्हि बि चवां, भले इकराम साहिब खे ख़्यालु चेंज थी वञे, आऊं पंहिंजी ॻाल्हि ते अञा बीठल आहियां। ऐं गॾो गॾु इहो चवां पियो इस्टेब्लिशमेंट सां डील थिए पई न पई थिए मूंखे ख़बर न आहे, बसि नवाज़ शरीफ़ जी वापसी जी डील किथे न किथे थिए पई, किथे न किथे थिए पई। हाणे मूंखे ख़बर न आहे किथे थिए पई, ऐं भई नामालूम अफ़राद सां बि थी सघे थी न, किथे बि थी सघे थी। को जेका आहिनि ॻाल्हियूं हलनि पियूं ऐं नवाज़ शरीफ़ इमरान ख़ान बिल्कुलु सही चयो त नवाज़ शरीफ़ बिना डील जे वापसि न ईंदो। पोइ भेरे बि डील जे ज़रिए आयो हो, वियो बि डील जे ज़रिए, आयो बि डील जे ज़रिए, हींअर बि वियो बि डील जे ज़रिए आहे, वापसि बि डील जे ज़रिए ईंदो। हाणे डील कंहिंसां थिए पई वक़्त ताईं तारीख़ ते छॾियूं था, मोरख फ़ैसिलो कंदा। डील इहा बि त जीअं तव्हां ॻाल्हि कई, डील जो लवाज़मात त इहो ज़रूरी न आहे न त असां तोखे सपोर्ट कंदासीं, इहो त ज़रूरी न आहे न। सही ॾिसो न, अगरि तव्हां मुंहिंजी मुखालफ़त बंदि करे छॾियो, इहा बि त डील आहे न। एक्ज़ैक्टली मां उहा ई ॻाल्हि कयां थो न, त ज़रूरी ॾिसो न, को त सबबु हूंदो जो तव्हां मुंहिंजे ख़िलाफ़ु हो एतिरे अरसो, हाणे तव्हां अची चओ था भई काई साहिबु हाणे तव्हांजा मुखालफ़त बंदि थो कयां, उहो त फ़र्दनि वारी त इहो बि डील थी न। छो ओचितो मूं ते प्यारु छो पियो अचे तव्हांखे, फ़र्द तब्दील थियनि था। जी हा, उहा तव्हां जेका ॻाल्हि कंदा फ़र्दनि वारी, त हिते वरी उहा ई ॻाल्हि अची थी वञे न, त फ़र्दनि वारी ठीकु आहे। अच्छा, पर जीअं जहिड़े त ॻाल्हि हले पई भई सूरत हाल ॿेड़ी आहे, त ॿ ॻाल्हियूं नंढियूं आहिनि। हिकु त थी सघे थो मतिलबु इहा हुजनि, शेख रशीद साहिबु चवनि था त इलेक्शन में जी तरफ़ वञे थो पियो असांजो मुल्क हाणे, ऐं ॿी सदरुद्दीन शाह राशिदी साहिबु चवनि था त 3 महीननि में जेका आहे उहा क़ौमी गवर्नमेंट ठहण वारी आहे। अच्छा, शेख रशीद साहिब जो मूं ॿुधो कोन्हे, हुन पूरो ॿुधिजे छा हू जेका ईंदड़ साल इलेक्शन अगस्त में इलेक्शन आहे उन जी ॻाल्हि करे पियो त हाणे इलेक्शन में मुल्क वधे पियो, त लिहाज़ा लॉन्ग मार्च वग़ैरह जी ज़रूरत न आहे, ऐं पूरो ॿुधो कोन्हे मूं। पीर सदरुद्दीन शाह खे फंक्शन लीग जा जेके पीर साहिब पघारे जा भाउ आहिनि, उन्हनि खे मूं ॿुधो पिए, उन्हनि चयो त अगरि थियो त 3 महीननि में क़ौमी हुकूमत ठही वेंदी। इलेक्शन सदरुद्दीन शाह साहिब खे नज़र न पिया आया। जी हा, उन्हनि जो इलेक्शन न थींदा, छा इलेक्शन जो टाइम न आहे। इहा ॻाल्हि जेका हिकिड़े दफ़ो मूं बि तव्हां सां गुज़ारिश कई पई त ॾिसो हींअर FATF जो मसइला लॻा पिया आहिनि, IMF सां डील करणी आहे, हींअर फाइनेंशियल इकनॉमिक सिचुएशन आहे, हींअर कोविड जा मसइला वरी उभरनि पिया, अॻवान सिचुएशन तव्हां वॾो वॾो मसइलो आहे, अॻवान सिचुएशन हैंडल न पई थिए, खोड़ सारा मसइला आहिनि। हिन महिल अगरि इलेक्शन जी ॻाल्हि कजे त माना पोइ को 3 महीननि लाइ, छाकाणि त अगरि इलेक्शन पंहिंजे मुदे ते न थींदो त पोइ 90 ॾींहंनि में इलेक्शन थींदी, यानी 3 महीननि लाइ उबूरी हुकूमत अची वेंदी, जेका केयर टेकर गवर्नमेंट वटि को मैंडेट ई न हूंदो आहे। जी हा, हुन सां IMF बि न ॻाल्हाईंदी, केर बि न ॻाल्हाईंदो। त हींअर ऐं पोइ फॉरेन पॉलिसी, अवल त फॉरेन पॉलिसी असांजी हुकूमतनि खां वधीक ॿिया ॾिसनि था, लेकिन बहरहाल हिकिड़ो हुकूमत त हूंदी आहे न। जी हा, जी हा। सो हिन महिल मतिलबु मुल्क जे लाइ हींअर इलेक्शन जेके आहिनि उहे कारगर थींदा कोन। ख़ुदि नवाज़ लीग बि चाहींदी त ही 4, 6, 8 महीना निकिरी वञनि, हीउ जेको कुझु थियणो आहे ख़ान साहिब बि करे वठे, ठीकु आहे। ऐं पोइ अगरि साल जे आख़िर में किथे वञी इलेक्शन थिए त ॿी ॻाल्हि आहे। हाणे विच में जेको फॉर्मूलो आहे जेको सदरुद्दीन शाह साहिबु चए पियो, उहा ॻाल्हि त अगरि थियो त नेशनल हुकूमत ठही वेंदी, ठीकु आहे। हाणे नेशनल हुकूमत में इहो उहो ई फॉर्मूलो आहे जेको शहबाज शरीफ़ साहिब वारनि मूं पाण बि 2 टे ॾींहं पहिरीं डिस्कस कयो, त जेके थ्योरीज़ मार्केट में हलनि थियूं, ज़ाहिर सदरुद्दीन शाह साहिबु
हिकिड़ी पंहिंजे सियासी तजियो ऐं थ्योरी ते ॿुधल जे इस्लामाबाद में हलनि थियूं मुख़्तलिफ़, उहा थ्योरी इहा आहे त ठीकु आहे, अगरि असां ख़ान साहब मां हींअर असांजी जान छॾाए ॾियो, असेंबली इहो ई हलणु ॾियो, हिकिड़ी सो कॉल्ड नेशनल गवर्नमेंट ठहे, ऐं नेशनल गवर्नमेंट जेको आहे हू साल जे आख़िर में इलेक्शन कराए छॾे, ठीकु आहे। हाणे उन सूरत में बि आउं सम्झां थो नवाज़ लीग जा जेके माण्हू आहिनि उहे काबीना में न वेहंदा, पोइ पीपल्स पार्टी जो कुरो निकिरे थो, कंहिंजो निकिरे थो, कीअं थिए थो, को PTIM आहे, मुख़्तलिफ़ माण्हुनि जा नाला हलनि था, उन्हनि जो कंहिंजो कुणो निकिरी अचे थो ऐं हीअ हली पए, ऐं नवाज़ लीग हुनखे सपोर्ट ॾे सिर्फ़ु गवर्नमेंट हलाइण ताईं, या हुनजी मुखालफ़त न करे, न्यूट्रल थी वञे। सो हिकिड़ी थ्योरी आहे। सो उहो बि पाण खे ही फेबरवरी ताईं, फेबरवरी जे अधु ताईं, फेबरवरी जे आख़िर ताईं या मार्च जे शुरू ताईं ॻाल्हि चिठी थी वेंदी, न त पोइ बल्दियाती इलेक्शन्स आहिनि, ऐं बल्दियाती इलेक्शन जो प्रोसेस शुरू थी वियो त पोइ त माना पोइ हाणे को बिल्कुलु अज़ीज़ हमवतनो थी वञे त ॿी ॻाल्हि आहे, सॼो सिस्टम ई वेठिजी वञे त ॿी ॻाल्हि आहे। जी जी, पोइ इलेक्शन नथा थियनि, जी जी, पोइ इलेक्शन पोइ साल जे आख़िर में या मथे साल जे शुरू में किथे थी जनरल इलेक्शन्स पोइ इहो पाण ई हुन जा थींदा। ऐं सभु जेके डील जी ॻाल्हियूं, त अॼु मौलाना फज़ल रहमान साहब बि जेको आहे मीडिया सां ॻाल्हायो, हिकु त मुस्तफ़ा कमाल साहब PSP जा मौलाना फज़ल रहमान सां मुलाक़ात कई आहे उन्हनि, पर जेका मौलाना फज़ल रहमान साहब ॻाल्हि कई आहे त जीअं डील जूं ॻाल्हियूं त हलनि थी पियूं, डील जी असां मीडिया ते त ॿुधूं था पिया, पर असांखे ख़बर कोन्हे इहा कहिड़ी डील आहे, असांखे वाक़ई ख़बर न आहे नून लीग अगरि का डील कई आहे त। मौलाना फज़ल रहमान साहब चए थो त हीअ जेका डील मूंसां ऐं PDM जो अॻुवान आहियां, सरबराह आहियां, ऐं नवाज़ लीग वॾी असांजी इतिहादी पार्टी आहे, उनजे कंहिं बि अॻुवान मूंखे न ॿुधायो आहे त अञा का डील थिए, त उन्हनि मज़ाक़ कंदे मौलाना साहब चयो त तव्हां सहाफ़ी खे त ख़बर पइजी वञे थी डील थिए पई, मूंखे छो ख़बर? ज़ाहिर आहे नवाज़ मौलाना फज़ल रहमान साहब किथे न किथे ढक त रखंदो। जी हा, ज़ाहिर आहे हू नवाज़ लीग सां न फिटाइणु चाहींदो, ऐं पाण बि त चाहींदा न पंहिंजो बि स्टेक। बिल्कुलु सभिनी जा स्टेक्स आहिनि, ॻाल्हियूं थियण खां पोइ थियण खां सवाइ असांजे मुल्क में ॾुखियो आहे, कहिड़ा बि स्टेक्स जेके आहिनि उहे ॾुखिया आहिनि। ऐं सभु आख़िरी अगरि ॻाल्हि करियो DG SPR साहब जी प्रेस कॉन्फ्रेंस सां रिलेटेड, त जहिड़े नमूने अॼु उन्हनि अफ़गानिस्तान जी सिचुएशन खे एक्सप्लेन कयो आहे, जहिड़े नमूने उन्हनि TTP जे लाइ ॻाल्हायो, ऐं जहिड़े नमूने उन्हनि फेंसिंग जे लाइ ॻाल्हायो, जेको इहो तासुर अचे पियो त पाकिस्तान मिलिट्री वाइज़ड थोरो लीनियंट थिए थो, उहो हाणे माना तासुर ग़ाइबु थी वियो। ज़ाहिर आहे न, केसि ताईं माना अजीब जेका ॻाल्हि मूं बि कई पई त असीं पंहिंजो पेट कटे हुननि खे जेका आहे कणिक बि पहुचायूं पिया, पेसाब ॾियूं पिया, सभु कुझु कयूं पिया, ऐं हू असांखे अखियूं पिया ॾेखारीनि, असांजे दुश्मननि खे जेको आहे चवनि था त संभाले वेठा आहिनि TTP खे, असांजे ही फेंसिंग वारे खारदार तारूं जेके हणियूं आहिनि इहो नथा करणु ॾियनि, ऐं अञा कुझु ॻाल्हियूं ॿियूं हूंदियूं। सो मुंहिंजो ख़्यालु आहे त हाणे ज़ाहिर असांजी पाकिस्तान जी रियासत जेको आहे उन्हनि खे हिकिड़ो मैसेज त ॾींदी त एॾा ॾाढा बि न आहियो। जी हा, जी हा, क्लियर हुजणु खपे ॻाल्हि। ठीकु आहे, ऐं सभु अॻिते हलो था पिया। त अॼु प्राइम मिनिस्टर साहब हिकिड़ो के दोस्त लगानी साहब में हू जेका कल्ह बि पाण डिस्कस कयो हो ऑडियो टेप हाणे उहो बि ॾिसो न, हुन ते कल्ह बि डिस्कस कयोसीं। ॻाल्हि इहा आहे त इहो बहरहाल सुवालु उछणु खपे त आख़िर प्राइवेसी किथे आहे। पाण हिते शो में ॻाल्हायूं पिया, ज़ाहिर पाण खे मोहतात रही ॻाल्हाइणो आहे, ऐं ज़ाहिर आहे नॉर्म्स हूंदा आहिनि। तव्हां TV ते वेही, हा ठीकु आहे, या कंहिं जलसे में या कंहिं तक़रीब में तव्हां उहे नथा ॻाल्हाए सघो, या इवन माण्हू जीअं घर में फ्रीली चुपड़ी मारे वेही रहे थो, तव्हांखे शादी में त कोन वञी चुपड़ी मारे, या हिते त कोन था पाण चुपड़ी हणी वेही सघूं मिसाल, या जेका ॿोली पाण खे हिकिड़ो ज़ाहिर आहे हिकिड़ो जेको डेकोरम आहे उहो करिणो पवंदो। पर अगरि को ॿ पार्टी जा अॻुवान या को बि हिकिड़े ज़ाती जिन्हनि जो ताल्लुक़ आहे सियासी, हू पंहिंजे मुंहुं ॻाल्हाइनि पिया, जी हा, तव्हां ॿुधो छो पिया? एग्ज़ैक्टली, या करे केरु थो, अजीब। अच्छा, तव्हांखे ख़बर ई कोन्हे केरु थो करे। अच्छा, सो उहो अवल त इहा ॻाल्हि हाणे माना खुलणु खपे न। कॾहिं वीडियोज़ अचनि थियूं, कॾहिं ऑडियोज़ अचनि थियूं, हा, ऐं पोइ गुम बि थी वञनि थियूं, वक़्तु निकिरे थो पोइ गुम बि थी वञनि थियूं उहे। बाक़ी जेका ॿी पासो आहे, तव्हां कॉलर आहे चऊं था पिया। ज़ाहिद अली महर कराची मां। जी महर साहब, छा चवणु चाहींदा? साईं सलाम वालेकुम। साईं वालेकुम सलाम। साईं बसि मुंहिंजो अर्ज़ु इहो आहे साईं अली काज़ी साहब जन खे, तमामु लाइक़ु शख़्सियत आहिनि, ऐं मक़सदु इहो आहे त हाणे 3 महीननि अंदरि इनशाला इहा थी वेंदी नेशनल गवर्नमेंट। रुगो सदरुद्दीन शाह राजती इहा ॻाल्हि न कई आहे, पर जेके बाख़बर ॿिया माण्हू बि आहिनि उन्हनि जे मुंहं में बि इहा ॻाल्हि विधी वई आहे।
तव्हां इहा ॻाल्हि हलायो, इहे विच में इहा ॻाल्हि माना मुंहं में ॻाल्हि बि थी वेंदी आहे त तव्हां शुरू थी वञो। हाणे त ॾिसो ठीकु आहे, जेकॾहिं नेशनल गवर्नमेंट ठहे थी पई, नेशनल गवर्नमेंट ठहे थी त ॾिसो सिंध में त कोन चीफ मिनिस्टर ठहंदो ईंदो, ऐं अहिड़ो को नालाइक़ु अची वञे। असांजी रिक्वेस्ट आहे अली काज़ी साहिब जन खे, तव्हां लाइक़ बि थियो ऐं यकीननि तव्हां सां सिंध में जेके बि बिरादरियूं आहिनि तव्हां सां प्यारु कनि थी पियो, ऐं तव्हां वाकई अहिड़ो कमु कंदो जो आईंदा इहे जेके करप्ट जेको टोलो आहे इन्हनि जा रस्ता बंदि थी वेंदा। ऐं साईं मां पंहिंजो तजुर्बो ॿुधायां, मां मलक कासिम साहिब सां गॾु रहियो आहियां। बेनज़ीर भुट्टो साहिब खे जॾहिं इक़्तिदार न पियो मिले त असां उन में इन्वेस्टरनि सां बार्गेनिंग कराए इक़्तिदार मोहतरमा खे ॾियारायोसीं। पोइ मां कबीर अली वासी साहिब सां गॾु रहियासीं, असां 3 प्राइम मिनिस्टर माना 2 लाथा 2 ठाहियासीं, हिकिड़ो लाथोसीं। इहे सभु रूट सम्झूं था पिया। लॻो साईं, तव्हां कॾहिं को टाइम बि ॾियो ऐं अव्हां जी लाइक़ शख़्सियत आहे, असांजो इहो अर्ज़ु आहे त ख़ुदा अव्हां खे अव्हां जे रूप में पोइ सिंध जे लाइ रहमत थी वञे। इहो ई ठीकु आहे मेहर साहिबु। बाक़ी ॻाल्हि त सम्झां पियो मेहर साहिब जी, पर ॿी ॻाल्हि मुंहिंजे हवाले सां छा पिया चवनि साईं माना हिकिड़े त मोहबत जो इज़हार कनि पिया साईं, लख कुर्ब साईं मेहर साहिब आहे। बाक़ी छा मुंहिंजे छा तव्हांखे ऑफर पिया कनि हिकिड़े क़िस्म जी, त तव्हां जेका हा डील जो हिसो तव्हां में थियो। मेहर साहिब तव्हां ॾिसो, तव्हां पाण पंहिंजो तारुफ़ करायो त तव्हां सीनियर हिन पावर गेम जो खे सम्झो था, ऐं तव्हां को मोहतरमा लाइ बि लॉबिंग कई ऐं हीअ कयो। तव्हां ज़रूरु इक़बाल कासिम सां गॾु ज़ाहिर सीनियर तव्हां लॻे थो त हिन सॼे मामलनि खे मूंखां बहितर सम्झो था। सही, नेशनल गवर्नमेंट जेका आहे उहो कॉन्स्टिट्यूशन में अहिड़ी का शइ न आहे। जी हा, कॉन्स्टिट्यूशन में अगरि थी सघे थी कॉन्स्टिट्यूशन में त उहा थी सघे थी त जेका मौजूदा क़ौमी असेंबली आहे इन मां ई को प्राइम मिनिस्टर, इन मां ई को सभई पार्टी गॾिजीपन जी हा, ऐं हिकिड़ो को प्राइम मिनिस्टर, ऐं हिकिड़ो नेशनल कंसेंसस वारी गवर्नमेंट ठाहे छॾीनि, जेके ई क़ौमी हुकूमत जो नालो ॾेई छॾीनि त भई पीपल्स पार्टी बि हुन में हुजे, नवाज़ लीग बि हुजे, PTI बि हुजे, MQM, GDA, अलिफ बे पे सभिनी गॾाए चओ बाबा चल, जेको 18 अमेंडमेंट वक़्तु कयो वियो तक़रीबन, त उहो नेशनल गवर्नमेंट न हुई, उहो अलॻि बहस आहे। मूंखे थोरो 2 मिनट ॾियो, मां मेहर साहिब सां थोरी गुज़ारिश करे रहां। मेहर साहिबु उहा आहे हीअ जेका ठहंदी, छाकाणि त जेका तव्हां जंहिं तरफ़ इशारो कयो पिया उहा त थियो सुप्रा कॉन्स्टिट्यूशनल, उहो आइन में, पोइ त तव्हां आइन खे फ़ारिग करण जी ॻाल्हि कयो पिया, जेको मूंखे इम्कान नज़र नथो अचे हींअर त आइन वाइन को हीअ थींदो थियण जी जेका ॻाल्हियूं थ्योरी मूं ॿुधी आहे। हाणे साईं ॿुधी आहे, साईं खे वधीक ख़बर हूंदी मेहर साहिब खे, वरी जॾहिं फ़ोन कंदा मूंखे ॿुधाईनि त अगरि साईं ॿुधी आहे त सॼो सिस्टम ई फ़ारिग थिए पियो, जेके तव्हां बईदुज़ इम्कान नथा कराए ॾेई सघो। असांजे मुल्क में इहो हमेशह इम्कान मौजूदु हूंदो आहे, पर अगरि मूंखे इम्कान घटि नज़र अचे थो, सो थ्योरी जेका मूं ॿुधी आहे, या जेको मुंहिंजो ख़्यालु आहे त सदुद्दीन शाह साहिब बि चवनि पिया, मतिलबु मूं बि 4-5 ॾींहं पहिरीं ॻाल्हि कई, ॿिया बि कंदा हूंदा बकौल साईं जे, त उहा थ्योरी उहा जेका हुई त हू इन ई असेंबली जे अंदरि, त उहा ऐं उहा अगरि थी बि त सिर्फ़ु क़ौमी सतह ते थींदी, यानी नेशनल असेंबली में प्रोविंसिस खे छो डिस्टर्ब कंदा। पंजाब ऑटोमेटिकली डिज़ोल्व थी वेंदो, बाक़ी हाणे न थींदो। मुंहिंजे ख़्याल में इहा बि को बार्गेन थी सघे थी, अगरि इमरान ख़ान ऑन बोर्ड रहे, उन सां अगरि उनखे कंपेल कयो वञे, उहो जी बारीकियूं आहिनि। पर मेहर साहिब जेके ॻाल्हि करे पियो उहा आइन वारी ॻाल्हि न पियो करे। बाक़ी जेका ॻाल्हि साईं वॾा कुर मेहर साहिब मोहबत कयो था, असां मूंखां ज़ाहिर मोहबत हिकु तरफ़ी न आहे, ॿ तरफ़ी आहे। वॾी महिरबानी तव्हांजी। बाक़ी आउं हिते थोरो परे चङो आहियां। ठीकु आहे। कॉलर सां गॾु इमदाद बोज़दार सखर मां। जी बोज़दार साहब, छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम अली साहब। वालेकुम सलाम। अली साहब, मुंहिंजो सुवाल इहो आहे त तव्हां ज़बरदस्त ॻाल्हि कई, बलदियाती चूंडूं जेकॾहिं थियूं त उन सूरत में इहे चूंडूं वक़्त खां अॻु न थींदियूं, पर हिन वक़्तु ताईं इहो माना वाज़े न थी सघियो आहे त हिन वक़्तु मुल्क जो जेके मुआशी सूरत हाल आहे उन जी जेका ख़तरनाक कंडीशन थी वई आहे, इन जो ज़िम्मेदार केरु आहे? असां इहो अक्सर चवंदा आहियूं, यानी की जेके PTI जा कारकुन आहिनि उहे चवंदा रहंदा आहिनि त इमरान ख़ान साहिबु ईमानदार आहे, शरीफ़ आहे, बहितर आहे। उनजी शराफ़त, उनजी ईमानदारी जे नतीजे में हिन वक़्तु सॼी मुल्क जा माण्हू जेके आहिनि उहे तमामु इंतिहाई ख़राबु ऐं मुश्किल हालतुनि मां गुज़रनि पिया, ऐं 3 सालनि दौरान मुआशी हालत इंतिहाई ख़राबु हुजण जे नतीजे में तव्हां पाण ॾिसो था पिया त महांगाई वधी वई आहे ऐं माण्हू परेशान आहिनि। आख़िर इन ज़िम्मेदार केरु आहे? जेके उहो हिकिड़ो मिसाल असांजे साम्हूं ईंदो आहे त हिकिड़ो माण्हू आहे, शरीफ़ आहे, तमामु बहितर आहे, साम्हूं हुन जेको हिकिड़ो माण्हू तड़पे थो, हुनखे पाणी नथो पीआरे, इहा शराफ़त कहिड़े कम जी रहंदी? ज़िम्मेदार केरु आहे? इन ते कोई नथो ॻाल्हाए। ठीकु आहे बोज़दार साहब, बिल्कुलु। जाम असगर चाचड़ कश्मीर मां। जी चाचड़ साहब, छा चवणु चाहींदा?
सर तव्हां DG ISPR ऐं मुल्की सूरत हाल ते ॻाल्हायो था, पर सर मुंहिंजो जेको काज़ी साहब खे रिक्वेस्ट आहे उहा थोरी डिफरेंट आहे। काज़ी साहब वक़्तनि फा वक़्तनि असांजे मुल्क में कॾहिं खंड जो बहिरान आहे, कॾहिं अटे जो बहिरान आहे, हाणे यूरिया जो बहिरान आहे। असां जेके आबादगार आहियूं, असां अॻु ई मुअल आहियूं, असांखे पंहिंजो जेको गड़ो उठो उहो बि मारे वियो असांखे, उनखां बाद माकाड़ आई, उनखां बाद किरोना जी जेकी सिचुएशन आई उनमें बि असां काफ़ी माना सफ़र कयोसीं। हाणे हिते DC कशमोर साहब बिल्कुलु उनजा जेके फोकल पर्सन आहिनि उहे कमीशन वठनि था हिते, उन्हनि खे दरिया जी पुल जीअं सीपेक तां अचे थो ट्रालो, दरिया जी पुल ते पहुचे थो, एजेंट माफ़िया जेके आहिनि उन्हनि जी हिकिड़ी हिसोपति रखियल आहे, मां ओपनली ॻाल्हायां थो, हिसोपति रखियल आहे। इन जेके फोकल पर्सन आहिनि उते आबादगारनि खे बिल्कुलु खाद नथी मिले, ऐं उनखां बाद असां चऊं था मोस्टली सिंध में त कुझु आहे कोन, त 14 तरमीम खां पोइ सिंध त आज़ादु आहे साईं, असां छो आख़िर एॾी लोड़ लोड़ूं था? असांजा हुकुमरान, असांजा DC, असांजी ब्यूरोक्रेसी आख़िर किथे ग़ाइबु आहे? असां कंहिंजे दर वञूं? खंड जो बि बहिरान इहे पैदा कयूं बीठा आहिनि, उनखां बाद जहिड़ी बि शइ आहे उहा ब्लैक ते विकिरो थिए थी। सर आख़िर असां काॾे वञूं? असां त इंतिहाई उनमें तकलीफ़ में गुज़रूं था। काज़ी साहब थोरो इन मसइले ते खे बि हाईलाइट कयो, खाद जो वॾो इशू हले थो सर पूरे सिंध में, ऐं उहो बि हथरादू आहे। ठीकु आहे, ठीकु आहे। बुज़दार साहब ॻाल्हि कई सूरत हाल जेका लॻे थी पई, कॾहिं को का शइ खुटल आहे, कॾहिं सॉरी मुआशी हालत ॾाढी ख़तरनाक लॻी पई आहे असांजे मुल्क जी, ऐं ज़िम्मेदारी केरु आहे? हा बुज़दार साहब चयो त इलेक्शन अगरि नथा थियनि त पोइ ही शरीफ़ आहिनि या ईमानदार आहिनि त कहिड़ो कमु, मतिलबु माण्हू त तमामु महांगाई ऐं माशी बदहाली जो शिकार आहिनि, सही। लेकिन ॻाल्हि बुज़दार साहब इहा आहे न त हींअर अगरि अॼोकी सूरत हाल, मिसाल सुभाणे तव्हां को ॿियो प्राइम मिनिस्टर विहारे छॾियो, छा इहो IMF खां इनकार करे सघंदो? न करे सघंदो न। ॾिसो हींअर भले केरु केतिरा बि ठका ॾेई वठे, न करे सघंदो। FATF खे इनकार न करे सघंदो। अमेरिकन जेको अॻवान पॉलिसी आहे ॾुखियो आहे त उन मां उहो जॾहिं पूरो सभु इदारा गॾिजी सॼी पंहिंजी पॉलिसी खे रिविज़िट कनि त ॿी ॻाल्हि आहे, फ़िलहालु ॾुखियो आहे। चाइना ॾे जेको झुकाव आहे जंहिंजे करे अमेरिका जो असांजे प्रेशर आहे, ॾिसो आउं त असां जहिड़ा माण्हू त 100 दफ़ा इहा ॻाल्हि कंदा, पर उन ॾींहुं शौक़त तरीन हिकिड़े TV ते इंटरव्यू ॾींदे चयो त अमेरिका जी मुखालफ़त, असां जेको पाकिस्तान ॾे अमेरिका जेको मुखालिफ़ थियल आहे असांजे, तंहिंजे करे IMF पहिरियों दफ़ो एतिरा सख़्तु शर्त रखिया। ज़ाहिर IMF अमेरिका जी शइ में, असांजी ही मईशत जेका आहे असांजी फॉरेन पॉलिसी सां जुड़ियल आहे। डिघी ॻाल्हि थी वेंदी, मुख़्तसर इहो त केरु जवान हिन महिल ईंदो त जेको सुभाणे ॿिए ॾींहुं तव्हांखे खंड ऐं अटो ऐं चांवर ऐं पेट्रोल ई सस्तो केरु करे ॾींदो तव्हांखे? ॾुखियो आहे हींअर। सो इहो त थियणो ई आहे, लेकिन आख़िर में इहो सभु जेको आहे मामिलो उहो कंहिं न कंहिंखे चइबो न हार पाराइबो आख़िर में, त बाबा हीअ सभु हाणे तुंहिंजी ॻिची में तूं ज़िम्मेवार आहे हाणे, ठीकु आहे हलो। ईमानदारी जी ॻाल्हि आहे त असां 100% मुतफ़िक़ आहियां। अक्सर चवंदासीं फलाणो कामोरो जेको आहे SP साहब, फलाणो सेक्रेटरी साहब ॾाढो ईमानदार आहे, पैसो टको नथो वठे। मुंहिंजो अगरि माण्हुनि खे रिलीफ नथो ॾे, ईमानदार आहे त हुनखे आख़िरत में अलाए हुनखे अजर ॾींदो। तव्हांजी ईमानदारी सां अगरि तव्हां रुगो ईमानदारी जे तकबर में अची विया आहियो, तव्हां ईमानदार आहे, बाबा तूं ईमानदार आहे, अलाह तोखे आख़िर में अजर ॾींदो इन ॻाल्हि जो। माण्हुनि खे त रिलीफ ॾे न, जाइज़ रिलीफ त ॾे न। अच्छा, साईं चयो त चाचड़ साहब त ही यूरिया जो बाण, यूरिया सही, यूरिया त कल्ह बि रोज़ ॻाल्हायूं था, कल्ह बि मूं तफ़सील सां ॻाल्हायो। ज़ाहिर आहे ही लोकल इंतिज़ामिया ऐं कुझु वॾे बासर मामलनि खां सवाइ ही ओपन हिकिड़ी मैनमेड क्राइसिस आहे। मूं कल्ह बि गुज़ारिश कई त ही कंहिं थोक में ख़रीद कयो आहे यूरिया, ऐं हू नंढे डीलरनि खे हाणे ॾिए पियो, ऐं हुन ज़ाहिर सभिनी जो हिसो पती आहे। ही को अकेलो को डीलर नथो करे सघे, ही हिकिड़ी पूरी। ऐं मूं कल्ह बि इहा गुज़ारिश कई त मुंहिंजे लाइ तकलीफ़ ते ॻाल्हि इहा आहे त इहो माकड़ त वरी बि टरी विया न, हू जेको ॻड़ो पए पियो, छा हीउ वरी मौसम बदिलजी वेंदो न। हीउ यूरिया त 12 महीना तव्हांखे ज़रूरत आहे चाचड़ साहब, त 12 हीउ हिकिड़ो दफ़ो माण्हू हिन मां हराम खाए ॾिठो आहे, हिन दफ़े खरबे रुपया हिन में हलिया हूंदा, त हिकिड़ो दफ़ो हीउ जेको पेट में हलियो वियो आहे, हीउ त माण्हू चवंदा इहो सिस्टम कीअं ख़तमु थियणु ॾींदा? सिस्टम ठही वियो। जी हा, इहो हिकिड़ो सिस्टम ठही वियो आहे, इहो हलंदो पियो हाणे कंटिन्यूअसली। कॉलर नज़र लॻे लियाकत अली जामरी मेड़ मां। जी जामरी साहब, छा चवणु चाहींदा? जी जामरी साहब, मुंहिंजो सुवाल इहो आहे अली काज़ी साहब खां त छा हीअ हुकूमत पंहिंजो टर्नओवर पूरो कंदी या डिसमिस थींदी? ठीकु आहे।
अगरि जे साईं बि हिकिड़ो सुवाल कयो जेको साईं चयो त छा थींदो सूरत हाल अहिड़ी जॻह हली वई आहे, पेट्रोल महांगो थींदो थो वञे, उनखां पोइ साईं कयोल कई त चाचर साहब त यूरिया जो एॾो हो थी पियो आहे असां वटि हिकिड़ो मसनूई बहरान थी पियो आहे। अॼु हिकिड़ी अनरिलेटेड आहे पर हिकिड़ी नंढड़ी ख़बर आहे त कज़किस्तान में ईअं 120 उन्हनि जी पंहिंजी जेका करंसी जे हिसाब सां 120 वञण उन्हनि जा करंसी जेका बि $0.25 बीहे थी वञी, एतिरे ताईं उन्हनि जो पेट्रोल जो प्राइसिस पहुता हुया। हुननि एहतजाज कयो, प्राइम मिनिस्टर उतां जे इस्तीफ़ो ॾेई छॾियो, प्रेसिडेंट जेको आहे उहो कैबिनेट डिज़ोल्व करे छॾी ऐं पुराणा रेट बहाल करण लाइ चई छॾियो। काज़किस्तान में थियो आहे। काज़किस्तान जी आबादी हूंदी हुई खाने 2.5 करोड़ आबादी हूंदी, हुन में को 15,000 माण्हू निकिरी आया हूंदा। त हाणे ॻाल्हि आउं हिते नथो चवां त कंहिंखे ईअं पाण वटि माण्हू निकिरी अचे, पर हीअ जेको भाण जो ई क्राइसिस आहे, माण्हू असां वटि हिते फ़ोन कॉल करे वठो सही, मीडिया वारो करे सही, या वीचारा को 10 माण्हू किथे, को 15 माण्हू किथे, 20 माण्हू किथे, पाण खे को आबादगार करोड़नि में हींअर अगरि सिर्फ़ु सिंध जी ॻाल्हि कयूं त करोड़ खां 2 करोड़ माण्हुनि जो सिधी अणसिधी तरह बल्कि सॼी मईशत जो तालुक ज़रात सां सूबे जो मोरल। ठीकु आहे, तव्हांखे को अहिड़ो नज़र अचे थो त काज़किस्तान जा माण्हू हुजनि या ग्वादर जा माण्हू हुजनि, जॾहिं हू वॾे अंग में माण्हू निकिरे थो ऐं माण्हू पंहिंजी दहाकूक हिकिड़े महज़ब ऐं हिकिड़े जमहूरी अंदाज़ में पेश करे थो त हुनखे ॿुधिजे थो। बाक़ी हाणे मीडिया ते आओ तव्हां रड़ियूं करे करे बीह रहो त छा जंहिंमें जेके माण्हू हिन मां अरबे रुपया कमाइनि पिया उहो मुंहिंजे तव्हांजे चवण सां ख़तमु कंदा। लेकिन बहरहाल रड़ करणु असांजो कमु आहे, ॿुधणु हुननि जो वस आहे। बाक़ी सही हुकूमत पंहिंजो टेन्यूअर पूरो कंदी न कंदी। जामरी साहब हाणे इहा मूंखे ख़बर हुजे त आउं हिते पैसा कमाइण शुरू करे छॾिया, आउं त ख़्वाब बि कोन थो ॾिसां। सो अगरि इहा मूंखे पकाइणी हुजे त आउं त इहे ॿुधायां त हफ़्ते खां पोइ हीअं पियो थिए, पैसा ॾियो त ॿुधायां, त पोइ आउं फाल कढणु शुरू कयां। या पर जेको ज़ाहिरी तरह उहे डिस्कस कयूं पिया, तक़रीबन रोज़ु कयूं था, हिन में काफ़ी अगर आहिनि, इफ्स आहिनि। ऐं इहा ॻाल्हि थिए पई त छा इमरान ख़ान साहब हुकूमत अगरि हींअर डिसमिस साईं लफ़्ज़ इस्तेमालु कयो, डिसमिस थी वई त पोइ त इलेक्शन आहे कॉन्स्टिट्यूशनली। हा, डिसमिस को ॿियो करे पाण अची वञे, ॾिसो डिसमिस जा तरीक़ा। हाणे इन लाइ पोइ मूंखे को फाल वाल कढणो पवंदो, इहा पक सां नथो चई सघां सही। लेकिन बहरहाल ही 3 फेबररी जे आख़िर ताईं हिन गवर्नमेंट लाइ जेके आहिनि हू ॾुखिया ॾींहं आहिनि। जी हा, मुश्किलातूं बरक़रार आहिनि जेसि ताईं फेबररी जे आख़िर ताईं। ठीकु आहे साहब। अच्छा, ॿ नंढियूं ॻाल्हियूं हू ॻाल्हि पूरी कयां जेका शुरू में मूं कई पे जेका मीडिया जे हवाले सां। जी हा, भली पूरी कई। ठीकु आहे, त हिकिड़ी ॻाल्हि त हुनमें हिकिड़ो एंगल त इहो हो जेको परवेज़ रशीद ऐं मरियम नवाज़ ते भई को 2 माण्हू पंहिंजे मुंहुं ॻाल्हाइनि पिया, पहिरीं तव्हां ॿुधायो तव्हां हुनखे ॿुधो छो पिया? को माण्हू पंहिंजे घर में पंहिंजे घरवारी सां, ॿार सां, भाउ सां, पीउ सां, माउ सां ॻाल्हाए पियो, तव्हां हुनखे रिकॉर्ड कयो पिया, छो पिया कयो भई? ऐं पोइ तव्हां हुनखे लीक करे छॾियो था। त पहिरियों सुवाल त इहो तव्हांखे ख़बर आहे त कोर्ट में बि, आउं त लीगल माण्हू न आहियां, पर कोर्ट में बि एडमिसिबल आहे त तव्हां कीअं के मिजाज़ अथॉरिटी खां परमिशन खां सवाइ कीअं त तव्हां कंहिंजी स्पाइंग करे सघो ईअं। पर असां वटि इहो थींदो आहे, अॼु खां न थींदो, 1920 खां थींदो आहे। प्रेस खे दाबा ॾियणु, प्रेस खे ॿांह मोड़णु, इहो बि का नई ॻाल्हि न आहे, इहो बि 1920 खां थिए थो। सो चाहे नवाज़ लीग जी हुकूमत हुजे, पीपल्स पार्टी जी हुजे, PTI जी हुजे, मुशर्रफ साहब जी हुजे, अलिफ जी हुजे, बे जी हुजे, मीडिया सां इहो को ना उनकी रस्म नहीं ना हमारी रीत नहीं वारी ॻाल्हि आहे। त हीअ त इनमें एतिरो हैरान थियण जी कहिड़ी ॻाल्हि आहे? ऐं तोहफ़ा तवाइफ़ ॾियणु ऐं तोहफ़ा वठणु, जेको हुन में हुन वीडियो लीक में ऑडियो लीक में इहो बि आहे न, 2 सहाफ़ी असांजा मोतबर सहाफ़ी आहिनि, उन्हनि लाइ नवाज़ शरीफ़ साहब को तोहफ़ा बि वठी आयो हो उनखे पहुचाइण लाइ। सो लिफ़ाफ़ा वठिबा बि आहिनि, लिफ़ाफ़ा बंदि बि थींदा आहिनि, सभु शयूं थींदियूं थींदो सभु कुझु आहे, असां न कंदा आहियूं। ॻाल्हि इहा आहे न, ॾिसो क्वेश्चन इहो आहे त पोइ तव्हांजे अफ़ालनि मां बि ख़बर पवंदी आहे लिफ़ाफ़ा वठंदड़ आयो या न आहे। उहो ख़बर पइजी वेंदी आहे, भरमबाज़ी सां कुझु कोन थींदो आहे। एक्ज़ैक्टली ख़बर पइजी वेंदी आहे। ठीकु आहे साहब। अच्छा, 2 ॻाल्हियूं नंढियूं प्राइम मिनिस्टर साहब अॼु कयूं। त हिकिड़ी त प्राइम मिनिस्टर साहब ख़ैर मक़दम कयो आहे, जेका स्क्रूटनी कमेटी जी रिपोर्ट आहे, प्राइम मिनिस्टर साहब चयो त भई इहो थियणु खपे, पीपल्स पार्टी ऐं PMLN जी बि ईअं ॿाहिरि अचे वाज़ह थी वेंदो त PTI वाहिद पार्टी आहे जेका पॉलिटिकल फंडिंग करे थी, ऐं PMLN ऐं पीपल्स पार्टी जेके आहिनि उहे भताखोरी कंदियूं आहिनि। ऐं गॾो गॾु ॿी ॻाल्हि कई त जेके रोड वग़ैरह ठहनि पिया उहे सस्ता ठही सघनि पिया, पर हिननि महांगा रोड ठाहिया, करप्शन कई, पर सबूत न छॾिया आहिनि।
सही ॻाल्हि इहा आहे त तकड़ में टाइम न आहे। हिकिड़ी ॻाल्हि त इहा आहे त अगरि अॼु वेलकम करे पियो इमरान ख़ान साहिबु, ख़ुशि आमदीद चए पियो, आजियां करे पियो हिन स्क्रूटनी जी, त पोइ एतिरा साल इलेक्शन कमीशन में कोर्टनि मां स्टे ऑर्डर वठण खे इंघाए छो पियो? अगरि एॾी भली ॻाल्हि करे पियो इलेक्शन कमीशन त पोइ इंघाए छो पियो? ॿी ॻाल्हि इहा त अगरि ही ॿियूं फता वठंदियूं आहिनि त तव्हांजा फंड बि जेके आहिनि उहो विया किथे पैसा, इहो त ॿुधायो। सो हिन में इहो मसइलो आहे, रोडनि ते सबूत न मिलिया आहिनि त पोइ तव्हां इल्ज़ाम कीअं था हणो? ॾिसो की बिना सबूत जे चइजण त भई तव्हां जेको आहे उहो पैसा खाई विया, इहो त अगरि तव्हां सबूतनि खां सवाइ इल्ज़ाम हणो था त आईंदा तव्हांजे इल्ज़ाम खे अहमियत कहिड़ी? एग्जैक्टली न ॾिनी न, तव्हां उहा ई ॻाल्हि था कयो त करप्शन थी आहे लेकिन सबूत मौजूदु कंदमि। ठीकु आहे साहब, वरी महिरबानी साहब। नाज़रीन, अॼु जे प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो, वरी वेंदा ईंदड़ प्रोग्राम में दुआ में आहिनि।